अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं मोहम्मद अली रिन तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी। हाज़िर आहियूं प्रोग्राम भलीकार में। अॼु असां वटि ॿ मेहमान शख़्सियतूं आहिनि, ॿिन्हिनि जो तालुक़ सियासी जमायतुनि सां आहे। हिन वक़्तु जेको मेलो मतियल आहे बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां, अॼु उन ई मेले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां वटि इशरत हसन साहिबा आहिनि, अलमारूफ़ महताब कंवल या इशरत हसन साहिबा। हिननि जो तारुफ़ अगरि करायूं त असां पाण मुंझी पवंदासीं त कहिड़ो तारुफ़ करायूं। तमामु हिननि जूं काविशूं ऐं हिन जूं जेके महिनतूं आहिनि उहे सिंध ऐं सिंध अवाम लाइ आहिनि। इशरत साहिबा, सभ खां पहिरीं तव्हांखे भलीकार थो करियां, तव्हांखे पंहिंजे मंझि ते भलीकार में भलीकार करियूं था। कीअं आहे तव्हांजी तबियत? ठीकु आहियो? महिरबानी तव्हांजी ऐं थैंक यू सो मच, तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो। इन बहाने असां पंहिंजे जेके ॾिसंदड़नि सां ॻाल्हि ॿोल बि करे वठंदासीं ऐं जेको टॉपिक आहे उन ते बि ॻाल्हाए सघंदासीं। नाज़रीन, गॾोगॾु ऐं मुंहिंजे भर में वेठल सिंध तरक़ी पसंद पार्टी कॉम्परस जमायत आहे। कॉम्परस जमायत सां ही हिकु डिघे अरसे खां बहसियत वर्कर, बहसियत कारकुन, बहसियत हिकु सचे जियालो लफ़्ज़ चवां, जियालो सिर्फ़ु कंहिं हिकिड़ी पार्टी लाइ न हूंदो आहे। जियालो सिर्फ़ु उनखे चइबो आहे मुंहिंजी नज़र में जेको पंहिंजी जमायत सां सचो हुजे, जी जान सां सचो हुजे। लियाकत जोयो जो तालुक़ु सिंध तरक़ी पसंद पार्टी सां आहे, जेको डॉक्टर कादिर मक्सी जेके रूहे रवा आहिनि तरक़ी पसंद पार्टी जा, जेके चेयरमैन आहिनि STP सिंध तरक़ी पसंद पार्टी जा, उन जा जी जान सां हुननि सां गॾु आहिनि। उन्हनि खे भलीकार करियूं था। लियाकत, तव्हांखे भलीकार करियूं था पंहिंजे प्रोग्राम भलीकार में। महिरबानी अदा तव्हांजी, तव्हां पंहिंजे चैनल ते असांखे घुरायो ऐं इन ई बहाने सां असांखे इन चैनल जे थ्रू तमामु ॾिसंदड़नि खे ऐं चाहींदड़नि खे बि इन जे थ्रू जेको असांजी मीटिंग ऐं मुलाक़ात थी वेंदी, तमामु सुठो। गॾियल सुवालु आहे, जवाबु ऐं पहिरीं इशरत साहिबा खां चाहींदसि। इशरत, हीउ जेको बल्दियाती मांडाण मचो आहे, हीउ जेको मेलो मचो आहे, हिन में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जूं छा महिनतूं आहिनि, छा रंगाणी ॾियूं? तव्हां ॾिसो था त औरत हर शोबे में मर्द सां क़दम बाए क़दम मिलाए हली रही आहे। त इन बहाने जेका सियासत आहे उन में बि तव्हांखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी हमेशह लेडीज़ खे अॻिते आणण जी कोशिशि कंदी आहे। छो जो पीपल्स पार्टी में पाण वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई, मरूमा जेके अलाह साईं जन्नत नसीब करे। त असां ॿियनि पार्टियुनि खे ॾिसंदासीं उन में एतिरो लेडीज़ जो कंट्रीब्यूशन बि न हूंदो आहे ऐं उन खां पार्टिसिपेट बि एतिरो न कंदियूं आहिनि जेतिरी पीपल्स पार्टी में उन्हनि खे इज़त बि मिलंदी आहे, उनखे मौक़ो बि मिलंदो आहे, उनखे मक़ाम बि मिलंदो आहे। त अहिड़े बहाने बल्दियाती इलेक्शन में तव्हां ॾिसो था त हिन महिल बि असां लेडीज़ खे तमामु घणो ॾिना आहिनि मौक़ा त तव्हां अचो अॻिते ऐं हिननि में तव्हां पार्टिसिपेट कयो। ऐं तव्हां ॾिसी रहिया त हैदराबाद में मुख़्तलिफ़ लेडीज़ खे असां टिकटियूं बि ॾिनियूं आहिनि इन बहाने। लियाकत, सिंध तरक़ी पसंद पार्टी हिकु मुकमल कॉम्परस जमायत आहे। डॉक्टर कादिर मक्सी जो अगरि असां ॻणप करियूं त फ़क़ति चंद अहिड़नि माण्हुनि में थिए थो जेके सिंध धरती जे लाइ विढ़िया आहिनि, सिंध धरती जे माण्हुनि लाइ विढ़िया आहिनि, पंहिंजी कॉम्परसी जे नारे हेठि विढ़िया आहिनि। तव्हांजो हींअर पार्टिसिपेट करणु हिन रंग बिरंगी जेका लड़ी आहे उन में पंहिंजो पाण खे रंगे इलेक्शनी सियासत में पैर पाइणु, इहो कीअं पिया ॾिसो? ॾिसो, सभ खां पहिरियां बुनियादी सुवालु हीअ आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल ओवरऑल जेका सिंध जी आहे, तरक़ी पसंद पार्टी बुनियादी 1991 में पंहिंजे वजूद में आई। जॾहिं खां पंहिंजे वजूद में आई, तरक़ी पसंद पार्टी जी अखि खुली। तरक़ी पसंद पार्टी मोहतरम जनाब डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में जॾहिं बि सिंध ते हमला थिया, उन ते तरक़ी पसंद पार्टी जो किरदारु रहियो आहे। जॾहिं बि 88 जे दौर खां वठी तव्हां ॾिसंदव, यूनिवर्सिटी जे दौर खां वठी ॾिसंदव, जॾहिं जनरल ज़िया हक़ जी जॾहिं मार्शल जो दौरु हुजे, तॾहिं असांजी सिंध जूं नियाणियूं जॾहिं स्कूल कॉलेज में पढ़णु वञनि, शहरनि मां जॾहिं गुज़रनि, त उन टाइम बि तरक़ी पसंद पार्टी हिकिड़ो किरदारु अदा कयो। पोइ वक़्तनि हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे हींअर जेका ओवरऑल सिंध जे अंदरि
तरक़ी पसंद पार्टी बुनियादी तरह जेका पहिरियां वारो नारो ख़तमु करे बुनियादी तरह जेका जमहूरियत जे हवाले सां असां इलेक्शन जी सियासत में आयासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी अगरि डिघे अरसे खां अगरि ॾिसूं त सरकार जी सूरत में रही आहे, हुकूमतनि जी सूरत में रही आहे, छा डिलीवर करे सघे पीपल्स पार्टी बहैसियत तव्हां खां कौम परस्त कारकुन जी पुछां पीपल्स पार्टी में केतिरा मुतमिन आहियो बहैसियत सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले सां छा डिलीवर कयो अथसि आम माण्हुनि खे? पीपल्स पार्टी जी किरदारु रहियो आहे हमेशह बेनज़ीर भुट्टो साहिब खां पोइ पीपल्स पार्टी दफ़न थी वई। गुज़िरियल जेको आहे सो 15 सालनि खां वठी हींअर ज़रदारी लीग आहे। जेके माण्हुनि जूं उमेदूं हुयूं पीपल्स पार्टी में बेनज़ीर साहिब सां उनजे लाइ आउं हींअर शहीद थी विया नथो ॻाल्हाए सघां, पर जेका पीपल्स पार्टी हमेशह समाज जे अंदरि ऐं सिंध जे अंदरि हींअर ॿियनि सूबनि में त उहो दफ़न थी चुकी आहे, वाहिद सूबो आहे सिंध। ऐं हुननि जो जेको किरदारु रहियो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन वक़्तु सिंध सौदागर, हुनखे का बि सिंध जे माण्हुनि सां वफ़ा न आहे। तव्हां कीअं था चओ त ॿियनि सूबनि में पीपल्स पार्टी दफ़न थी चुकी आहे जॾहिं त पीपल्स पार्टी ही जेका मखलूत जेके गॾियल हुकूमत करे चऊं था उन खे लीड जेका करे पई ज़रदारी साहब पियो करे थो? ॾिसो इहो सिर्फ़ु चवाणी आहे लीड करे पियो, इहो सॼे पाकिस्तान जे अंदरि इहा ॻाल्हि हूंदी आहे। उन्हनि जा जेके छाड़ता आहिनि मुख़्तलिफ़ रूपनि में जेको सॼो किरदारु अदा कनि पिया। मतिलबु तव्हां छा चवंदव पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरमा खां पोइ दफ़न थी वई आहे? मां अदा ॻाल्हि सां इतफ़ाक़ न कंदसि, बिल्कुलु न आहे। अगरि ईअं हुजे हा त सिंध जो अवाम अॼु बि बल्दियाती इलेक्शन में असांखे सपोर्ट न करे आहे। ठीकु आहे न, हिनमहिल त सोशल मीडिया जो टाइम आहे, हिनमहिल प्रिंट मीडिया आहे, हिनमहिल अवाम में शऊर अची वियो आहे त उहे माण्हू रोडनि ते तव्हां शऊर जी ॻाल्हि करियो था, शऊर त यकीनन आयो आहे। तव्हांजो घर जी पोलिंगूं नफ़ीसा शाह जा बिहारियल माण्हू किरी था पवनि या वरी तव्हां दुरानी साहिब जी ॻाल्हि करियूं त दुरानी साहिब जा बीठल माण्हू किरी था पवनि। इहो आम माण्हू में हिकिड़ो शऊर त आयो आहे न पीपल्स पार्टी खां पंहिंजी जान छॾाइण या पासे थियण जो? ॾिसो न, हर कंहिंखे हक़ु आहे त फ़ैसिलो पाण जे हक़ ते कनि। जेकॾहिं असां उतां खटूं त भई तव्हां चवंदा ॾिसो धांधली करे खटियो वियो आहे, जे नथा खटूं त चओ था त माण्हू में शऊर। त अहिड़ी ॻाल्हि न आहे, हार ऐं जीत इहो खेल में हूंदो आहे। ठीकु आहे, किथे असां हाराईंदासीं किथे हे खटंदा। पीपल्स पार्टी छा डिलीवरेंस कई आहे हिकु आम माण्हू जे ज़िंदगी खे छा बदिलाए सघी आहे? ॾिसो बदिलाए रही आहे, तंहिं करे असां मुसलसल मुंहिंजे ख़्याल में 12 खां 13 सालनि ताईं हुकूमत करे आहियूं सिंध में। तंहिं करे पीपल्स पार्टी हिते आवाम लाइ सभु कुझु कयो आहे। उनखे हॉस्पिटल्स ॾिना विया आहिनि, रोड रस्तनि जा निज़ाम सही करे रहिया आहियूं ऐं सिहत जा निज़ाम सही करे रहिया आहियूं। असांखां जेको थी रहियो आहे असां करे रहिया आहियूं। बाक़ी रही लीड जी, त तव्हांजी ॻाल्हि आऊं त आसिफ़ ज़रदारी साहिबु ॾिसो पाण लीड करे अॼु बि PM साहिबु आसिफ़ साहिबु खां ई सलाह मशवरो करे ई अॻिते वधी रहियो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे, पीपल्स पार्टी जो वजूद अञा ताईं आहे। सिंध छा पंजाब में बि आहे, हिनमहिल बि पंजाब जी नई गवर्नमेंट ठही रही आहे, उन में बि पीपल्स पार्टी जा वज़ीर खयां विया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी आहे तॾहिं त खनि था उन जा वज़ीर, न त केरु खणे। मतिलबु हिन वक़्तु जेका बि पाकिस्तान खे ॿोड़ण जी कोशिशि कई वञे पई या साज़िश थिए पई उन में पीपल्स पार्टी बराबरि जी शरीक आहे? जी नथा चई सघूं। हाणे तव्हां जेकॾहिं चवंदा पेट्रोल जो अघु या ही शयूं जो अघु चओ था या इन तरफ़ तव्हां वञी रहिया त इहो हिकिड़ो IMF वारनि सां मुआहिदो थियल हो ऐं असांजो नओं थियल उहो न्याज़ी साहिब जो थियल हुयो मुआहिदो, जंहिंजे भले अगरि जेकॾहिं असां न पिया कयूं त भई तव्हांखे ख़बर आहे श्रीलंका वांगुरु पाकिस्तान जो दीवालो निकिरी वञे। जेकॾहिं असां IMF जा ॾुखिया शर्त न मञूं आहे न त शायदि हिते बि अहिड़ी सूरत थी वञे, पर असांखे ज़ाहिरी ॻाल्हि ज़हर जो ढुक पीअणो पियो। जॾहिं ज़हर जो ढुक पियो ई पिया पोइ छो न वज़ीर आज़म IMF जे हुकुम सां या उन जे तजवीज़ कयल रखियो वञे? IMF जे हुकुम सां छा मतिलबु? ही जमहूरी गवर्नमेंट आहे, हिन में जमहूरीअत जे नाले ते ई थींदो आहे। तव्हां हिनखे जमहूरियत चओ था? बिल्कुलु जमहूरियत आहे। हिन खे तव्हां जमहूरियत चओ था? बिल्कुलु आहे, छो न आहे, अवाम राज़ी आहे। नाज़रीन, हिते गर्मा गर्म बहस त हले पई थी, पर अलमियो इहो आहे असांजे पाकिस्तान जो ऐं बदकिस्मती सां जॾहिं बि का बि हुकूमत ईंदी आहे त उहा पोइ हुकूमत ते पंहिंजो सॼो मलबो उछलाईंदी आहे त पोयनि जो ही सभु कयल आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अचण वारा छा था कनि, अचण वारनि खे का डिलीवरेंस ॾियणु खपे, ज़रूरु ॾियणु खपे, बजाए जो अवाम जेका आहे पीड़िजे। हिकु नंढे ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वापसि अची हितां खां ई ॻाल्हि खे शुरू कंदासीं।
वेलकम बैक नज़ीन। ऐं ब्रेक में वञण खां पहिरीं अशरत हसन साहिब सां ॻाल्हाए रहियो हुअसि। हाणे अचूं था लियाकत साहिब। लियाकत, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां क़ौम परस्तनि जो हमेशह झेड़ो रहियो आहे, पर पीपल्स पार्टी त चवे थी त क़ौम परस्तनि जो त नालो ई वटे ते कोन्हे। ॾिसो, असांजो जहिड़ो पीपल्स पार्टी सां न आहे। पहिरीं ॻाल्हि त इहो वाज़े थियणु खपे। असांजो जहिड़ो उन्हनि माण्हुनि सां आहे जेके सिंध खे हड़प करे वेठा आहिनि। तव्हां ॿुधाईंदव, थोरो एक्सप्लेन कंदो केरु हड़प करे वेठा आहिनि? वाज़े ॻाल्हि कई त हिन वक़्तु जेका गिरप आहे सिंध जे अंदरि, सरमाएदार जेको वॾेरो जागीदार आहे, निज़ाम आहे। अॼु चयो त फेयर जेकॾहिं पीपल्स पार्टी इलेक्शन, हींअर तव्हां वाज़े चिटा जेको आहे नताइज ॾिसो, वाज़े चिटा नताइज ॾिसो। हुननि खां असांजी हिकिड़ी सीट जेका आहे न बर्दाश्त नथी थिए। नवाब शाह ज़रदारी जो गढ़ आहे, उते असांजे पार्टी जो कौंसलर जो खटियल जेको आहे न उमेदवार, उनखे 3 ॾींहंनि खां पोइ उहे असां वटि नताइज आहिनि, मौजूदु नताइज आहिनि जेके आरो जे ठपा लॻल आहिनि। हिकिड़ी कौंसलर जी सीट हिन खां बर्दाश्त नथी थिए। सॼी सिंध में हिन जी बदमाशी आहे, ऐं उन बदमाशी तहत ही इलाइक़े जे अंदरि छा कंदा आहिनि, हिननि जो जेको आहे पुलिस सां वॾो जेको आहे गठजोड़ हूंदो आहे। पोलिंगनि ते अची आर्मी जे हूंदे पोलिंग तां जॾहिं डब्बा चेंज थी वञनि, पोलिंग तां जॾहिं तव्हांजा एजेंट चेंज थी वञनि न। लियाकत ॾिसो, ही इलेक्शन, ही जेको तव्हां ॻाल्हि करियो पिया, इहा त हर इलेक्शन जी कहाणी आहे। हर इलेक्शन जी न आहे। हिन वक़्तु सूरत हाल थोरी ॿी आहे। मां हिकिड़ो अधु सॉरी जवाबु त ॻाल्हि बुनियादी हीअ आहे त सिंध जे अंदरि जेका अधी ॻाल्हि करे पई, गुज़िरियल 15 सालनि खां मूंखे ॿुधाए हिकिड़ी कॉलोनी में मिठो पाणी ॾेखारे, मूंखे हिकिड़ी कॉलोनी में मूंखे बिजली जो निज़ाम सही ॾेखारे, मूंखे हिकिड़ी कॉलोनी हैदराबाद जे अंदरि कासमाबाद खां कुझु चंद घटियूं जेको आहे कुझु नुमाइंदा जेके आहिनि बिरीकेसी सियासत कनि पिया। उन खां अलावा बाक़ी हैदराबाद जे ओवरऑल वञो, तव्हां ॿाराड़ी जे अंदरि वञो, इहे वेझियूं वेझियूं जेके तव्हांजे हैदराबाद जे शहर जे वेझो वेझो जेके पोलिंगूं जा इलाइक़ा पाड़ा आहिनि, यकीननि तव्हांखे ॿुधायां उते माण्हू ड्रेनेज जो निज़ाम सही न आहे। ही वॾियूं वॾियूं दावाऊं कंदा आहिनि त पीपल्स पार्टी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ताक़तवर सिंध जे दुश्मन खे कंदी आहे, जेको असांजे सिंध जो दुश्मन रहियो आहे बुनियादी तरह। जॾहिं सदाईं सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि कई, ॿिटो निज़ाम तव्हांजे साम्हूं आयो, ऐं उनखां पोइ हीअं ॾिठो त तव्हां बेरियाटोन जहिड़ा मनसूबा, ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा मनसूबा, उनखां अलावा तव्हां ॿेट असांजा सिंध जा जॾहिं खपाइण में आया, पीपल्स पार्टी जो वॾे में वॾो हथु हुयो उन में। महताब, अगरि आउं तव्हां खां पुछां त हाणे पीपल्स पार्टी कहिड़ी हिकमत अमली सां हिन बल्दियाती इलेक्शन, हीअ जेका नर्सरी सजे थी, नंढड़ी हिकिड़ी इलेक्शन आहे, कहिड़ी तयारी सां, कहिड़ी हिकमत अमली सां पंहिंजे नुमाइंदनि खे आणे पई थी? छा अॻियां हली इहो ई साॻियो रहणो हूंदो त हीअ जेके बि मुआहिदा थियल आहिनि, जेके बि महांगायूं आहिनि या जेको बि सूरत हाल आहे, उहा पोयुनि हुकूमतुनि जे करे आहे, पोइ बि तव्हां वरी कुझु न करे सघंदव? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त अदा जी ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ न कंदसि त जॾहिं हर पोलिंग स्टेशन्स में फ़ौज बीहारी वेंदी आहे, रेंजर्स बीहारी वेंदी आहे, उन जे हूंदे तव्हां जेकॾहिं असां ते इल्ज़ाम था हणो त असां नतीजा चेंज था कयो, इम्पॉसिबल आहे। तव्हांखे फ़ौज ते बि एतबार कोन्हे, तव्हांखे रेंजर्स ते बि एतबार कोन्हे। वॾेरा बदमाश न तव्हांजा, उते वॾेरा पंहिंजा हथियार बंदि खणी पुलिस, तव्हांजा वॾेरा उते पंहिंजा गुंडा बीहारींदा आहिनि, हथियार बंदि बीहारींदा आहिनि। तव्हां ॾिसो अवरहाल फ़ौज फ़ौज हूंदी, तव्हां अवरहाल ॾिसो, अवरहाल ॾिसो त तव्हांजा वॾेरनि जा गुंडा छाड़ता उते हथियार बंदि बीहारे छॾींदा आहिनि राति जे टाइम में। ठीकु आहे न। अगरि इहे हाणे जेको हाणे तव्हां ॾिठो हूंदो रिसेंटली जेको हिकिड़े माण्हू खे मोचड़ा लॻा पई त हुनजो अदालत कुझु नोटिस वरितो, जिते अदालत वरितो न, छो न गवर्नमेंट वरितो, वज़ीर आला छो न वरितो? हीअ त अदालत असां आवाम जो ॾिसो, आवाम जो जेको हींअर आहे सभु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अदालत ते भरोसो आहे। ऐं हीअ जेको फौरी तौरु जेको सिंध जो वज़ीर आला आहे, ॾिसो फ़ौज असांजो हिकिड़ो इदारो आहे, असीं फ़ौज असांजो हिकिड़ो सुठो इदारो आहे जंहिं ते असीं माण्हू, जेकॾहिं फ़ौज न हुजे न त हीअ सिंध जा वॾेरा सरमाएदार असांखे हलणु न ॾियनि। ऐं उनखां पोइ जेको आला अदारो असांजो कोर्ट जो आहे न, ॾिसो सिंध में कोई मुशीर छा जे लाइ, वज़ीर छो जे लाइ हूंदा आहिनि? सिंध जो वज़ीर जेको वॾो वज़ीर हूंदो आहे न, बिना मुक़ाबले मां चवंदो सुवाल ई पैदा कोन्हे। फेर फिली आउं चवां थो इहो, तव्हां हिन ॻाल्हि खे ॾिसो, बिना मुक़ाबले न आहिनि। राति जे वॻड़े में छा कंदा आहिनि, क़ुर पाक खणी वेंदा आहिनि,
क़ुर पाक खणी वेंदा आहिनि गाॾियुनि में, उन खां अलावा ही ब्रीकेस खणी वेंदा आहिनि गाॾियुनि में, माण्हुनि खे धमकाईंदा आहिनि, माण्हुनि खे धमकाईंदा आहिनि। पुलिस ब्रीकेस में सबको समझे थो, सबको समझे थो। ॾिसो आउं सभ खां पहिरियां हीअ ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि जेको दाइमी क़ाइमी जेको माण्हू ग़ुलाम आहे, सिंध जो ग़रीब मिसकिन माण्हू डिॼे थो हिन खां। अञा सुधो सिंध जो माण्हू आजो न आहे, जंहिंखे असीं चऊं था हिन असांजे समाज जे अंदरि जॾहिं आजो सिंधी थी वञे, यकीन सां हे सिंध जो कॾहिं बि न खटींदो। मां यकीन थो रखां कॾहिं बि न खटींदो। अदे हे आउं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां पहिरीं ॻाल्हि हीअ ॿुधो त सिंध जो जॾहिं वज़ीर आला वॾो हूंदो आहे त फिलफोर, जेकॾहिं कंहिं पीपल्स पार्टी ते वार थिए थो त फिलफोर स्टैंड वठे थो। जेकॾहिं सिंध जी न्याणी का क़त्लगार थी वञे उन ते स्टैंड नथो वठो वञे। तव्हां हीअं ॾिसो नवाज़ शाह जहिड़े शहर में 4 ॾींहंनि खां जॾहिं भंड बिरादरी जा माण्हू लाश रखियो रोडनि ते वेठा हुजनि, सिंध जो वज़ीर आला उन्हनि खां पुछण लाइ तयारु न हुजे। छो? इहे किथां जो आईन आहे, किथां जो कानून आहे? ऐं तव्हांखे इहो पुछणु चाहियां थो त जॾहिं हाणे कॉम्प्रेस जमायतूं हिन इलेक्शनी सियासत में पंहिंजो पाण मञाइण लाइ निकितियूं ई आहिनि, तव्हां अची था वञो हिननि जेके बल्दियाती इलेक्शन खां पोइ अगरि जनरल इलेक्शन में बि तव्हां हिसो वठो था, तव्हां छा कंदो सिंध सिंधियुनि लाइ? इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे, ऐं पंहिंजे पाण ते भरोसो कयां थो, पंहिंजी तरक़ी पसंद पार्टी ते भरोसो कयां थो। मां पंहिंजे इलाइक़े जे अंदरि जेके मुंहिंजा वोटर हूंदा, जेके मूंखे वोट ॾेई खटाईंदा, मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त असीं ओवरऑल हूअं बि ख़ासि करे हैदराबाद जे अंदरि हिकिड़ो ख़िदमतगार आहियां। अगरि हिते जे माण्हुनि खे ख़बर हूंदी त हैदराबाद जे समाजी कमनि में अॻियां हूंदो आहियां। सोशल मीडिया ते थोरो घटि रखंदो आहियां पाण खे, बाक़ी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे इलाइक़े में मूंखे उमेदु आहे, मूंखे फुल सपोर्ट आहे। ऐं जॾहिं खटे ईंदुसि, जेको इलाइक़े जा माण्हू मूंखे वोट कंदा त इनशाअल्लाह मूं मां हू ना उमेद न थींदा। ऐं नाज़रीन, लियाकत जोयो जेको आहे फिज़िकली तमामु घणो एक्टिव रहंदड़ हिकु क़ौमी कारकुन आहे, क़ौम परस्त सियासत सां हुन पाण सलाहियल आहे। हिननि जो चवण इहो ई आहे त आऊं पंहिंजे इलाइक़े खां वठी इवन हैदराबाद जे इन्हनि माण्हुनि जे मसइलनि खां बिल्कुलु वाक़िफ़ु हूंदो आहियां। उहो अलॻि ॻाल्हि आहे त पंहिंजो पाण खे सोशल मीडिया खां परे ज़रूरु रखां थो, पर आऊं माण्हुनि जे दर्दनि ऐं अहंजनि खे बख़ूबी ॼाणा थो। इशरत साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग छो चुप आहे? हींअर कंहिं क़िस्म जी का बि एक्टिविटी न आहे। किथे आहे तव्हांजी सदर, किथे आहिनि तव्हांजूं जनरल सेक्रेटरी, किथे आहिनि तव्हांजो उहिदेदार? तव्हां हिमल बि तव्हांखे ख़बर आहे अलाए न, हिमल बि असांजी मीटिंगूं थियूं आहिनि इन बारे में, बल्दियाती इलेक्शन जे बारे में। ऐं तव्हां ॾिसो था त मुख़्तलिफ़ असां लेडीज़ खे टिकट्स बि ॾिनियूं आहिनि। इनशाअल्लाह ताला विदिन 2 डेज़ में असांजे जेके आहिनि प्रोग्राम स्टार्ट थी वेंदा वर्क वग़ैरह जा। त इनशाअल्लाह ताला इहो प्रोसेस हले पियो, फ़िलहालु मीटिंग्स हलनि पियूं। भला आऊं हिकिड़ो बिल्कुलु मोहतात तरीक़े सां, बल्कि मूंखे का सुध आहे, का ॼाण आहे थोरी घणी, पीपल्स पार्टी लेडीज़ विंग में का ॾफेर पियल आहे ज़िला हैदराबाद में? मूंखे नथो लॻे, बाक़ी अगरि माण्हुनि जी ॻाल्हियूं आहिनि त उहे अजीब आहिनि। उहे मूंखे इन बारे सॉरी लेडीज़ विंग में ग्रुप घणा आहिनि? ग्रुप त हिकिड़ो ई आहे ऐं उहो पीपल्स पार्टी आहे। असां ॾिसो हिकिड़े ॻाल्हि ॿुधायो, असां कमु कयूं था पीपल्स पार्टी लाइ। असां ॾिसो असां ग्रुपनि लाइ कमु नथा कयूं। हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी पार्टी आहे जंहिं लाइ सभु कमु करे रहिया आहियूं। चाहे पोइ जाम खान शेरो साहिबु हुजे, अदी सनम हुजे, अदी शबाना हुजे, मां हुजां या सगीर भाई हुजे, केर बि हुजे, सभु कंहिं लाइ कमु था कयूं? पीपल्स पार्टी लाइ कमु कयूं था। बाक़ी हा त जेके थोरा घणा फॾा फसाद उहे त हर घर में जॾहिं हिकिड़ो मेंबर्स हूंदा उन में पाण में झेड़ा थींदा रहंदा आहिनि। मां सम्झां तव्हांखे पीपल्स पार्टी लाइ न पर मुल्क लाइ कमु करणु खपे। ॾिसो सभु मुल्क लाइ कमु खपे। ॾिसो हिमल तव्हां कंहिंजी सपोर्ट आहे, तरक़ी पसंद जी सपोर्ट आहे। तरक़ी पसंद पार्टी आहे, पर ख़ासि करे हिकु ज़रिए पर वतन जे लाइ कमु कंदुसि, पंहिंजे धरती जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, कंहिं फ़र्द लाइ कमु न कंदुसि। कमु अलॻि ॻाल्हि आहे। मां टिकट तव्हां ॾिनी आहे, तरक़ी पसंदि ॾिनी आहे, तरक़ी पसंदि ॾिनी आहे, बसि एतिरो ॿुधायो। तव्हां टिकट ॾिनी आहे, तरक़ी पसंदि ॾिनी आहे। मां आज़ादु उमेदवार तरक़ी पसंदि न आहियां। मां तरक़ी पसंद पार्टी में आहियां, पर मूंखे टिकट जेका आहे ॾिसो इशरत साहिबा, आऊं वरी बि इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे, पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग में हींअर पढ़ियल लिखियल तव्हां जहिड़ियूं छोकिरियूं माशाअल्लाह तमामु घणी एक्टिव आहिनि। अधी हिकिड़ी शइ ख़बर आहे, माफ़ु कयो तव्हांजी ॻाल्हि कटियां त हैदराबाद जे अंदरि जेका हिननि जा जेका हिन वक़्तु बल्दियाती जेका इलेक्शन हुई उन्हनि में यकीन कंदो हिकिड़ी यूसी जे अंदरि 4 पैनल हिन जा थियल आहे।
वॾी मुश्किल हिन जा फ़ैसिला थिया आहिनि। आऊं त नथो ॾिसां त कंहिं बि जाइ ते का अहिड़ी लेडीस हिननि मुंतक़द कई हुजे जेका अॻिते अची सुभाणे हिन इलाइक़े जे लाइ कमु करे। हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॾेरी सिस्टम आहे। ऐं नालो कंहिंजो नथो खणणु चाहियां। हिते वॾेरी सिस्टम आहे, चेयरमैन बि हुओ त वाइस चेयरमैन बि हुई। न लियाकत साहब इन ॻाल्हि खे आउं नथो चाहियां कंहिं हिकिड़ी हद ते बीहारियो पवंदो, बुॾे ते नथो चाहियां। बाक़ी ख़ासि करे जेको आहे न जीअं पैनल हिन जा पैनल ठहिया आहिनि, तयारु कया विया आहिनि, जीअं टिकेटूं ॾिनियूं वियूं आहिनि, हिननि जा एतिरा बि माण्हू आहिनि जेके पीपल्स पार्टी हटी करे आज़ादु उम्मीदवार बीठा आहिनि। उहो हर कंहिंखे हक़ आहे। छा तयारी आहे लेडीज़ विंग जी हिन बलदियाती इलेक्शन जे हवाले सां? तव्हांखे ॿुधायां त तमामु बहितरीनु चाहे हिन महिल बि असांजो मुख़्तलिफ़ मीटिंग्स थी रहियो आहिनि। इंशाअल्लाह ताला स्वीप कंदासीं, हैदराबाद पूरो पीपल्स पार्टी स्वीप कंदी। वधीक हाणे ॾिस जी कोशिशि आहे त छा थो थिए, वधीक त फ्यूचर जो त कंहिंखे ख़बर कान्हे। इशरत, तव्हां माशाल्लाह पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां जहिड़ियूं छोकिरियूं पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते ज़ाहिरी आहे गली गली वाहण वस्ती तव्हां वञो था, कीअं पिया ॾिसो आम माण्हू जी ज़िंदगी खे? ॾिसो, आम माण्हू जी ज़िंदगी हिनमहिल तमामु घणी छा चयो ॾुखी थी वई आहे। ॾुखी छो थी आहे? तव्हांखे ख़बर आहे पेट्रोल चार्ज वधी विया आहिनि ऐं उहे असां न वधाया आहिनि, उहे IMF जे थ्रू तव्हांखे चई चुकी आहिनि। असां बि इहो चाहींदासीं। ऐं ॾिसो, तव्हां इहो बि ॾिठो हूंदो, ॾिसो मेहता इशरत साहिबा, ॾिसो प्लीज़, पेट्रोल जी था ॻाल्हि करियूं, IMF जी था ॻाल्हि करियूं, इहा अॼु जी ॻाल्हि आहे। 15 सालनि खां ही 15 साल हले पियो थो, पीपल्स पार्टी मुसलसल हुक्मरानी में आहे ऐं पावरफुल हुक्मरानी में आहे। तव्हां वटि सदारत बि रही, वफ़ाक़ तव्हां वटि रहियो, वज़ारत उज़माऊं तव्हां वटि रहियूं, वज़ीर आला तव्हांजा टिनि सूबनि में तव्हांजा वज़ीर आला रहिया, गवर्नर तव्हांजा रहिया, एडवाइज़र मुशीर तव्हांजा, महांगाइयूं तव्हांजे हथ में घटि वधि करणु, उन बावजूदि आम माण्हू जी ज़िंदगी बदतर खां बदतर छो पई थींदी वञे? ॾिसो, तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे ख़बर बि हूंदी जेकॾहिं तव्हां सर्वे कयो त पीपल्स पार्टी जे दौर में जॾहिं पीपल्स पार्टी वफ़ाक़ में हुई त सभ खां वधीक नौकरियूं बि पीपल्स पार्टी ॾिनियूं। ठीकु आहे, असां सिंधियुनि खे या जेके बि माना उन्हनि खे ऐं पघारियूं बि उन्हनि वधायूं हुयूं, असांजे सदर साहब वधायूं हुयूं उन टाइम में। उन खां अलावा पीपल्स पार्टी औरतुनि लाइ हिकिड़ो कयो वियो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, जंहिंखे एहसास प्रोग्राम में कन्वर्ट कयो वियो ऐं उन जे थ्रू खोड़ सारियूं जेके लेडीस हुयूं उन जा पैसा बंदि कया विया। पर ॿीहर जॾहिं असांजी हुकूमत वापसि आई आहे, या आदि शाज़िया मरी वापसि आई आहे, त उहे शयूं खोले छॾियूं आहिनि। हिनमहिल बि औरतुनि खे अञा एक्स्ट्रा 2000 या 4000 वधाए करे ॾिना वञनि था, छो जो असांखे ख़बर आहे त महांगाई तमामु घणी आहे, रोज़गार न हुअण जे बराबरि आहे। त असांखां जेको पुॼे थो, पीपल्स पार्टी खां जेको पुॼे थो, उहो पीपल्स पार्टी आवाम लाइ करे थी। जेको कीअं पुॼे थो, पीपल्स पार्टी इक़्तिदार जी वेठी आहे। आऊं त पीपल्स पार्टी खे चवां थो त महिरबानी करे बेनज़ीर इनकम सपोर्ट छॾे करे हर घर में अगरि नौकिरी अचे, जिते 6000 रुपए जे लाइ हिकु असांजी अॼु पोड़ियूं लाइन में बीठियूं आहिनि, तव्हां घर घर में जेकॾहिं नौकिरी ॾेई छॾियो त उनखे 50,000 सैलरी मिले ऐं 4000 जे लाइ वीचारी असांजी सिंधी ॼाणी जेको आहे भटकी लाइन में बीठी हुजे। सिर्फ़ु ॻाल्हि आहे जॾहिं ही सिर्फ़ु गवर्नमेंट मुलाज़िम खे जॾहिं गवर्नमेंट मुलाज़िम खे पघार वधाईंदा आहिनि, जेको पोरियत आहे उन जा सिर्फ़ु ऐलान ई हिन जा हूंदा आहिनि। पोरियत माण्हू खे जेको हींअर कोर्ट इशू कयो त भाउ 25,000 रुपया हर पोरियत खे मिलणु खपे। उहो मूंखे ॿुधायो पोरियत जो छो थी पोरियत खे पघार छो थी 25,000 न मिले? पोरियत खे सॼी दुनिया अचे पई, कीअं न मीडिया खोलिया, सॼी दुनिया अचे पई, कोर्टुनि में माण्हू वञनि पिया, इंसाफ़ न पियो मिले। पोरियत माण्हुनि खे हिते ॾींहों ॾींहुं तव्हां कुचलियो पिया, पोरियत माण्हू सां नाइंसाफ़ी थिए पई। इहे सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधाईंदा आहिनि इन जे करे जो सरकारी माण्हू हिन जा सपोर्टर हूंदा आहिनि। ग़रीब माण्हू खे जेको तव्हां ॾिनो आहे उहो दुनिया खे ख़बर आहे। ग़रीब मिसकिन माण्हू आहे जेको तव्हां अशर नशर कयो आहे, दरिया ते धाड़ो, सिंधी माण्हू जे हक़ ते धाड़ो। सिंध जे अंदरि तव्हां स्कूलनि जी हालति ॾिसो, इस्पतालनि जी हालति ॾिसो। तव्हां सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ी हैदराबाद जे अंदरि इस्पताल आहे, हिकिड़ो माण्हू अचे थो, हिकिड़ो माण्हू हैदराबाद, पूरी सिंध जे अंदरि हिकिड़ी इस्पताल आहे। जॾहिं थर खां माण्हू अचे थो तड़पी तड़पी डिलीवरी केस लाइ हैदराबाद पहुचे थो तड़पी तड़पी, तव्हां यकीन कंदो मेहताब, तव्हां अची ॾिसो हैदराबाद सिविल जे अंदरि, हैदराबाद सिविल जे अंदरि अची ॾिसो त केतिरी नियाणियुनि जा बच्चा ज़ाया थींदा, केतिरे नियाणियुनि जा कुंदर ज़ाया थींदा, केतिरे वननि जा जेके आहिनि न उनजा जेको आहे सो उहे थींदा। ठीकु आहे न, एतिरी सूरत हाल ख़राबु आहे सॼी सिंध जे अंदरि। हिकिड़ी इस्पताल हैदराबाद में 14 ज़िला उते था अचनि,
सॼे सिंध जे अंदरि उन जे अंदरि तव्हां हालत ॾिसंदो माण्हू खे गोरी नथी मिले, इलाज सही नथो मिले। तव्हां मां इस्पताल माफ़ कजो असां पंहिंजे तरक़ी पसंद पार्टी जे थ्रू हिकिड़ी ॻाल्हि मूं माज़रत सां थोरी तरक़ी पसंद पार्टी जे थ्रू ख़िदमत सिंध फाउंडेशन जे हैदराबाद जे अंदरि ख़िदमत जे हवाले सां इंचार्ज आहियां। हैदराबाद इस्पताल में वञा मेडिकल में मुंहिंजो तमामु सुठो तजुर्बो आहे। इस्पताल जे अंदरि असां जॾहिं वेंदा आहियूं त उनखे ब्लेड जी थैली लाइ तड़पणो पवंदो आहे, उनखे ब्लेड अरेंज न थींदो आहे। तव्हां अची ॾिसो हर शइ, तव्हां ॾिसो सर्च कयो, मां यकीन तोखे दावत ॾियां थो वधी मूंसां हिकिड़े ॾींहुं तव्हां गजी इस्पताल में हलो। अगरि मुंहिंजी दवा कूड़ी हुजे, मुंहिंजी दवा कूड़ी हुजे, MS जे ख़िलाफ़ दावा कयूं था, या उते गुंडा बदमाश बीठा आहिनि उनजे ख़िलाफ़ अले केतिरा असांजा नौजवान कामरेड वीचारनि जे ख़िलाफ़ एफआईआरूं तव्हां कराए छॾियूं आहिनि, बेगुनाह वीचारा जेलनि में पिया आहिनि थिया। ग़लति न आहे, तव्हां मूंसां हलो सर्च कयो, सर्च कयो न सर्च। मां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ न आहियां, पीपल्स पार्टी जे उन्हनि जे ख़िलाफ़ आहियां जेके सिंध सां वेदन कनि पिया। वरी मां तव्हांखे ॿुधायां इशरत हसन साहिबा, लियाकत जोयो साहब, ऐं तव्हां ॿिन्ही जो शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, ही बहस या ही झेड़ो जेको हो उहो ॿिनि पार्टियुनि या पीपल्स पार्टी ऐं खुले लफ़्ज़नि में चवां त तरक़ी पसंद को झेड़ो या का बहस न हुई, ही हिकिड़ी असूलनि जी बहस हुई, असूलनि ते झेड़ो हुयो। यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कुझु सोचे जेके गुज़िरियल वरिया आहिनि 12, 13, 14, 15 साल, हुननि में हिननि छा ॾिनो, छा विञायो अवाम जे दिलुनि मां। पर हाणे हिननि खे ज़रूरु कुझु सोचे नई जी सुबुह जी शुरूआति कजे। माण्हू हुन लाइ हिननि खे कुझु न कुझु ज़रूरु करणु खपे। ऐं तरक़ी पसंद पार्टी जेका मुकमल तौर ते हिकु कॉम्प्रेस जमायत आहे, उन जे साथी लियाकत जोयो जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं तमामु पंहिंजी मसरूफ़ियतुनि मां हिन वक़्तु इलेक्शन जी तयारियुनि में पिया आहिनि, इलेक्शन जे ज़ाहिर कैंपेन्स में लॻा पिया आहिनि, पर पोइ बि असां लाइ टाइम कढियनि। ऐं लियाकत जोयो खे चवंदसि, लियाकत तव्हां छा नियापो ॾियणु चाहींदव हिन ख़ासि तौर ते बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां आम वोटर, आम माण्हुनि खे? सभ खां पहिरियां अॼु हिन तव्हांजे मीडिया जे थ्रू उन तमामु सिंध जे माण्हुनि खे हिकु मैसेज ॾियणु थो चाहियां। ख़ुदारा तव्हां 70-71 साल खां वठी जेको आहे जंहिं आज़ाब में तव्हां गुज़रो पिया, महिरबानी करे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि ॾिसो। जो बल्दियाती इलेक्शन अहिड़ी हूंदी आहे, इलाइक़े जी हूंदी आहे ऐं पाड़े जी हूंदी आहे। जनरल इलेक्शन त वॾी ॻाल्हि आहे, जॾहिं बल्दियाती इलेक्शन हिकिड़े इलाइक़े जे अंदरि हूंदी आहे। ही उन्हनि माण्हुनि लाइ मैसेज थो छॾणु चाहियां त महिरबानी करे तव्हां कंहिं सुठे नुमाइंदे खे पंहिंजो क़ीमती वोट ॾींदव त सिंध बची पवंदी। जी इशरत साहिबा, तव्हां बहसियत पाकिस्तान पीपल्स पार्टी, बहसियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकिड़ी तमामु मुतहरिक ऐं हिकिड़ी जियाली जे हैसियत में तव्हां छा नियापो, छा पैगाम ॾियणु चाहींदव? मां इहो ई चवंदसि त तव्हां वोट जंहिंखे बि ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे, बसि एतिरो सोचिजो त जेको तव्हांजी भलाई लाइ हुजे, जेको तव्हांजे कमु करे सघे, उन खे तव्हां वोट ॾियो। मां इहो न चाहींदसि तव्हां कहिड़ी पार्टी खे ॾियो, तव्हां उन माण्हू खे ॾियो जेको तव्हांजे हक़नि लाइ ॻाल्हाए सघे। इशरत हसन साहिबा, तव्हां हिन वक़्तु भलीकार जे मंझि ते वेठल आहियो, तव्हां छा चवणु चाहींदव महबूब न्यूज़ नेटवर्क TV लाइ? महबूब न्यूज़ नेटवर्क TV ते अची करे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। पंजाब जहिड़ो माहौल आहे, माशाल्लाह फैमिली माहौल आहे ऐं ज़बरदस्त स्टूडियोज़ वग़ैरह ठहियल आहिनि ऐं मूंखे ख़ुशी थी रही आहे त मां हिते फस्ट टाइम आई आहियां ऐं तमामु घणो मूंखे एप्रिशिएट कयो वियो आहे, त तमामु घणी ख़ुशी थिए ऐं बेस्ट ऑफ लक अवां सभिनी लाइ। अलाह साईं ईअं तव्हांखे वधाए। लियाकत साहब, तव्हां बहसियत कॉम्प्रेस कारकुन, तव्हां बस्ती वहण हलो था, तव्हांखे ॾूरान इलाइक़नि जी ख़बर आहे, तव्हांखे उन्हनि तरक़ी याफ़्ता जेके नंढड़ा नंढड़ा या वॾा शहर आहिनि, उन्हनि खां कटियल जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि जी तव्हांखे ख़बर आहे। तव्हां झंग जबल वञो था। हीउ जेको असांजो क़दम आहे महबूब न्यूज़ नेटवर्क TV, जेको वेब जी दुनिया जो हिकिड़ो रोशन चमकंदड़ सितारो आहे, जंहिं न्यूज़ जे दुनिया में क़दम रखियो आहे, छा चवणु चाहींदव? सम्झो था त असां उन्हनि ॾूरान इलाइक़नि जे लाइ का उमेद जी किरण ठही सघूं था? बिल्कुलु, तमामु सुठी ॻाल्हि आहे। महबूब न्यूज़ नेटवर्क हींअर पंहिंजो कमु करे पई, सारा जोॻो आहे। ऐं जेको असां वटि वॾा वॾा चैनल ॾिठो, हेठे माण्हू खे न पिया उहा ॼनि पज़ीराई। नंढा नंढा चैनल जॾहिं खां आया आहिनि त हुन वॾे चैनलनि जूं अखियूं खुली वियूं आहिनि। त महबूब नेटवर्क न्यूज़ खे सलाम पेश कयां थो। तमामु सुठो तव्हांखे जो किरदारु आहे ऐं इन किरदार खे जेके बि मारवाड़ा मिसकिन, ग़रीब मिसकिन सिंध जे अंदरि या हैदराबाद जे अंदरि
तव्हां किरदारु अदा कयो पिया, सारा जोॻो आहे इंशाअल्लाह। तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी, वॾी महिरबानी। नाज़रीन, भलीकार प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पहुचे थो, मजबूरी हूंदी आहे, वक़्तु खे असांखे ज़रूरु ॾिसणो हूंदो आहे। नेक्स्ट ॿिए प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं। पंहिंजे महिमान मोहम्मद अली रिंद खे तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।